أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله آمنت بالله صدق الله مولانا العظيم وقال الله تبارك وتعالى في شأن حبيبه بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين معزز سامعین طرح کے اللہ تبارک و تعالی جزائے خیر عطا فرمائے جو تاجے वक़्त खे पंहिंजे क़ीमती घड़ियुनि खे मख़सूस कयो आहे अल्लाह ताला जे ज़िक्र ऐं हुन जी यादि वास्ते। तव्हांजी उहे घड़ियूं, तव्हांजा उहे लम्हा, तव्हांजी उहे साहतूं अनमोल आहिनि। यकीनन इन जो इदराक हर को शख़्स हिन दुनिया में नथो करे सघे। हूअं बि क़ीमती शइ जी सुञाण जेतिरा असां हिते वेठा आहियूं असां मंझां शायदि थोरा ई माण्हू करे सघंदा हुजनि। हीरे जवाहर मोती लाल याकूत जी त असां शक्ल ई कोन ॾिठी हूंदी, पर जेकॾहिं कंहिंखे मिली वञे, उनखे लभी वञे, कंहिं जबल जे भरिसां गुज़रंदे, कंहिं झंग झर मां, कंहिं बरपट बयाबान मां लंघंदे हुनखे अगरि उहो क़ीमती हीरो मोती लाल मिली वञे, मां सम्झां थो हिननि सभिनी असां सभिनी मां को शायदि इहा दावा करे त मां उनखे सुञाणे वठंदुसि। ऐं मुमकिन आहे त पढ़ियो लिखियो माण्हू बि इहा दावा न करे सघे। थी सघे थो असां उनखे हिकिड़ो पथर सम्झूं, थी सघे थो उनखे कंहिं ॿिए नाले सां असां यादि कयूं, उनखे नज़र अंदाज़ करे सघूं, या थी सघे थो उनखे थोरी घणी इज़त ॾियूं, पर जेको असुल उनजो शान आहे, जेका उनजी असुल क़ीमत आहे, उन मुताबिक़ उनखे इज़त ऐं उनखे मक़ाम असां न ॾेई सघूं। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी में वाक़ियो बयान कयो आहे त हिकिड़े शख़्स, काठेर शख़्स जंहिंजो धंधो हो काठियूं करे जंग मां बाज़ार में विकिणण, उहो जॾहिं जंग मां काठियूं करण वियो त कंहिं जबल जे क़रीब या कंहिं झंग झर मां गुज़रंदे हुनखे हिकिड़ो इंतिहाई ख़ूबसूरत नक्शो निगार वारो पत्थर नज़र आयो। उनखे उनजे चित्रनि मुतासिर कयो। दुनिया जा बि चित्र आहिनि, दुनिया जा बि रंग आहिनि, हर शख़्स खे पाण ॾे छिकनि था। दुनिया जा दोस्त बि आहिनि, दुनिया जा माइट बि आहिनि, दुनिया जो माल ऐं मिल्कियत बि आहे, दुनिया जी ज़मीन ऐं जायदाद बि आहे जेका इंसान खे पाण ॾे छिके। कहिड़ी शइ छिके थी? उनजो ज़ाहिरी हुस्न, उनजी ख़ूबसूरती। कहिड़ो शख़्स आहे जेको तव्हां असां मंझां इहो चई सघे त उन दुनिया जी हक़ीक़त खे सुञातो? मां सम्झां थो त जेके असां हिते वेठा आहियूं शायदि ई को उन असां मंझां को अहिड़ो शख़्स हुजे जेको चवे त मां दुनिया जी हक़ीक़त खे सुञातो। जॾहिं दुनिया में फासंदा आहियूं त दुनिया जी गिला कंदा आहियूं। कंहिं समी फाथासूं, कंहिं झेड़े में फाथासूं, कंहिं चोरीअ में फाथासूं, कंहिं ॾंड ॾोह में फाथासूं, पोइ दुनिया जी गिला शुरू। दुनिया से आहे ई बेवफ़ा। जीअं असांजूं कचहरियूं थींदियूं आहिनि कंहिं बाहि जे मचड़े ते, जीअं अॼु थधि जी मौसम आहे अॼुकल्ह, या कंहिं होटल में चांहि पीअंदे चई दुनिया दुरंगी आहे बाबा, दुनिया नांग आहे, अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासूं। पर जॾहिं उहा मुसीबत टरी वई त उहा ॻाल्हि बि असां खां विसरी वेंदी, वरी है दुनिया, है दुनिया, है दुनिया, है दुनिया। इन मां मालूम थो थिए त दुनिया जे बारे में असांजो को हिकिड़ो ख़्यालु कोन्हे। कॾहिं को ख़्यालु आहे, कॾहिं को ख़्यालु। पोइ इन मां छा मालूम थियो? इन मां असांखे इहो मालूम थियो त दुनिया खे असां अञा कोन सुञातो। दुनिया खे सुञाणण जे लाइ कंहिं शागिर्दी जी ज़रूरत आहे, कंहिं उस्ताद जी ज़रूरत आहे, कंहिं वटि शागिर्दी करण जी ज़रूरत आहे।
उन सां गॾु पंहिंजो वक़्तु गुज़ारण जी ज़रूरत आहे। जेसि ताईं इन सम्झण जी असां कोशिशि कयूं, मां त चवंदो असां अञा ताईं कोशिशि ई कोन कई। इन दुनिया जी इन चित्रनि ऐं रंगनि खे असां ॾाढी अहमियत था ॾियूं, पर हक़ीक़त में इन दुनिया जो जेको असली नक्श निगार ऐं असुल जेको हुनजो मंज़र या असुल शकिल आहे, जेके आका इनामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त उहो वञी क़ब्र वारनि खां पुछो। जे क़ब्र वारा ॻाल्हाइनि हा, जे क़ब्र वारा ॻाल्हाइनि हा, उन्हनि जी ॻाल्हाइण खे तव्हां ॿुधो आहे त यकीनन उन्हनि जे उन तजुर्बे मां असां फ़ाइदो हासिल करे सघूं। जे क़ब्रनि वारा ॻाल्हाइनि था त उनखे तव्हां असां कोन था ॿुधो। इन्हीअ जे करे आका इनामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं को शख़्स वफ़ात करे थो, उन वफ़ात शुदा शख़्स खे क़ब्र में दफ़न कयो वञे थो। क़ब्र में दफ़न करे उनजा अज़ीज़, उनजा अकारिब, उनजा पीमा, उनजा माइट उतां जॾहिं वापसि वरनि था पंहिंजे ॻोठड़े ॾे, पंहिंजे कखनि ॾांहुं, पंहिंजे घरनि ॾांहुं, आका इनामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त फ़रिश्ता बि अचनि था, इन जो बि ज़िक्र मिले थो। ऐं उन खां सवाइ उन क़ब्रिस्तान जा सईद रूह, नेकोकार रूह, छो त जेको माण्हू दुनिया में जहिड़ी बि ज़िंदगी बसर करे, जॾहिं मरी वञे थो त उन जे रूह जो को बि तालुक रिश्तो उन जिस्मनि सां रहे थो, त उहे सईद रूह उन नए वफ़ात करण वारे वक़्तु उन जे क़ब्र में अचनि। हर हिकु उनखे तारीफ़ थो कराए, अदा मां तुंहिंजो पाड़ेसरी, अदा मां तुंहिंजो माइट, अदा मां तुंहिंजो जोड़ीवाल, मां तुंहिंजो ॿेली, मां तुंहिंजो पगमट यार, मैं सुञाती। आका इनामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त उहो उन्हनि सभिनी खे सुञाणींदो, हा यार तूं तोसां मां वक़्तु गुज़ारिया। पोइ हू हुनखे चवनि था, असां जॾहिं दुनिया में ज़िंदा हुआसीं, असां सां गॾु घुमंदो हुयो, असांजे मथां मौत आयो, असां दुनिया खे छॾे रवाना थियासीं, त असांजे मरण जे वक़्तु बि थी सघे थो तूं मौजूदु रहियो हुजे, या गुस्ल कराइण जे वक़्तु तूं आयो हुजे, या जनाज़े पढ़ण वक़्तु में ज़रूरु आयो हूंदे। ऐं मुमकिन आहे त जॾहिं कांधी खटोलो खणी मण खे दफ़न करणु निकिता हुजनि त तूं बि उन्हनि सां गॾु हलियो हुजे। जॾहिं क़ब्र में पूरो उहो बि मंज़र तो ॾिठो हूंदो, उहो करा थो करे वाकई मां ॾिठो। ऐं पोइ असां तोखां अॻु में दुनिया छॾे रवाना थियासीं ऐं ॾिठी त असांजी मिल्कियत पोइ ते रहिजी वई, तो ॾिठो त असांजा माइट पोइ ते रहिजी विया, तो ॾिठो त असांजी कुर्ब वारी ज़ाल पोइ ते रहिजी वई, असांजा पैसा ॾोकड़ पोइ ते रहिजी विया। का बि उन्हनि मां हिकु शइ पाण सां गॾु क़ब्र में कोन खणी आया आहिनि। तंहिंजे बावजूदि तूं दुनिया खे ई अहमियत ॾिनी, तूं दुनिया जे ई चित्रनि ऐं रंगनि में फाथल रही, हिकिड़े बेवकूफ़ ॿार वांगुरु, हिकु नासमझ ॿार वांगुरु, जो उनजे आॾो जेका बि चमकंदड़ शइ अचे, उहो मासूम नंढड़ो ॿार जंहिंजी साल बि उमिरि न हूंदी, उन चमकंदड़ उन रोशन शइ ॾांहुं हथु वधाईंदो पोइ भली उहा बाही छो न हुजे, उन टांडे खे बि खणण खां देरि कोन कंदो, छो उहा चमके थी ऐं रोशन, इहा ख़बर न अथसि त उनजो असुल नतीजो छा निकिरंदो, उनजो तासीर छा आहे। उहा जिस्म खे जलाईंदड़ आहे, उहा लिबास खे जलाईंदड़ आहे, उहा इंसान जे मौत जो बाहिस थी सघे थी, ॿाहिरि नथो ॼाणे। तूं बि दुनिया जे रंगीनीअ खे ॾिसी अखियूं पंहिंजे अक़ल ऐं शूर खे विसारे उन तरफ़ तूं वधंदो रहे। इन ॻाल्हि खे तूं न सम्झो, दुनिया जा बि क़िस्म थींदा आहिनि। हिकिड़ी दुनिया महमूद हूंदी आहे, हिकिड़ी दुनिया मज़मूम हूंदी आहे, हिकिड़ी दुनिया सवाब जो बाहिस हूंदी आहे, हिकिड़ी दुनिया गुनाह जो सबबु बणंदी आहे। सभिनी समूरनि इन्हनि सभिनी क़िस्मनि खे जॾहिं तव्हां अलॻि अलॻि करे ॾिसंदव, पोइ शायदि असांखे दुनिया जे नुक़सान खां, दुनिया जे धक खां, दुनिया जी बेवफ़ाई खां असांखे कुझु निजात मिली सघे। बहरहाल मां इहो अर्ज़ु पियो कयो त उन काठेर खे जॾहिं उहो लाल हथायो त उन क़ीमती पत्थर जी हक़ीक़त छा कई, उनजा रुॻो चिट ॾिठे, उहो को जोहरी त कोन हुयो जो उनजी क़ीमत करे सघे हा। चिट ॾिसी मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त उन खे पंहिंजे गॾह जे कंध में ॿधी छॾियो, छा लाल ऐं छा गॾह। उन्हनि ते काठियूं खणी शहर रवानो थियो, मामूल मुताबिक़ जे विधो।
जॾहिं उहो शहर में पहुतो त कंहिं जोरी जी हुनखे नज़र पई, अहिड़ो चमकंदड़ शइ उन गॾह जे कंध में ॾिठई। उन खां पुछे थी इहा छा आहे? चई मूंखे ही फलाणे हंध तां मिलियो, मां त हिनखे पाराए छॾियो। जोहरी हुनखे गौर सां ॾिठो त उहो हुनजी क़ीमत खे सम्झी। हिनजी एतिरी वॾी क़ीमत आहे जो पूरे ममलिकत जो खज़ानो बि शायदि हिनजी क़ीमत अदा करे सघे, एतिरो उहो क़ीमती आहे। उन खां चंद रुपयनि जे एवज़, चंद टकनि जे एवज़ उहो पत्थर उन खां ख़रीद करे वरिते। मां अर्ज़ पियो कयां हिते असां जेके पंहिंजो लम्हा बसर था कयूं, के थी सघे तमाशे में हलिया आया हुजनि, के थी सघे थो मुहबत में हलिया आया हुजनि, थी सघे थो के मरवत में हली आया हुजनि। बाबा दोस्त चयो आहे हलूं। इन अचण खां पोइ जेके असां हिते लम्हा बसर कया, उन्हनि जी क़दुरु ऐं मंज़िलत खे शायदि थोरा ई माण्हू सुञाणे सघनि, पर इहा तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे त जेके लम्हा हिते असां बसर पिया कयूं इंतिहाई कारआमद ऐं मुफ़ीद आहे। छो त अहिड़ी महफ़िल जी तारीफ़ अल्लाह ताला क़ुरान मजीद में बयान फरमाई, अहिड़ी महफ़िल जी तारीफ़ आका इनामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हदीस में बयान फरमाई। अहिड़ी महफ़िल जी तारीफ़ जुमला कामिलीन वासिलीन बिल्लाह पंहिंजे तकारीर, पंहिंजे वाइज़नि में, पंहिंजे किताबनि में, पंहिंजे मकतूबनि में बयान फरमाई। आका इनामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फरमाए त अहिड़ा फ़रिश्ता अल्लाह ताला मुक़रर करे छॾिया जेके ज़मीन ऐं आसमान जे विच में हमेशह घुमंदा रहनि था, जाचींदा रहनि था त किथे आहिनि उहे शख़्स जेके पाण में गॾिजी वेहनि था, उहे सिर्फ़ु अल्लाह जे ज़िक्र उनजी रज़ा हासिल करण लाइ गॾिजी वेहनि था, त उन्हनि खे ॻोल्हे लहो। पोइ कुझु फ़रिश्ता जॾहिं अहिड़ी महफ़िल खे लहनि था त उहे फ़रिश्ता पंहिंजे ॿियनि दोस्तनि खे, पंहिंजे ॿियनि संतियुनि खे सॾनि था जेके पिणु ॻोल्हा में निकितल आहिनि। हलिमू अला हाजतिकुम, अचो पंहिंजे मक़सद ॾांहुं, अचो पंहिंजे मक़सद ॾांहुं, अचो पंहिंजे मक़सद ॾांहुं। आका इनामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए उहे सॾ ॿुधी परे परे खां ताईं वियल फ़रिश्ता उन मेड़ाके जे मथां, उन इंसाननि जे मेड़ाके जे मथां गॾु थियणु शुरू था थियनि, उन्हनि सां गॾिजी वेहनि था, उन जे मथां बीहनि था। इन हद ताईं इन मिक़दार में उहा नूरी मख़लूक कसरत सां अचे थी जो हुज़ूर फरमाए ज़मीन आसमान जे विच में जेको ख़ला आहे उन्हनि सां भरिजी थो। फ़रिश्तनि खे बि इन शइ जी सुञाण आहे, नथा उन जॻह तां टरनि, नथा उन जॻह तां हिलनि ऐं जुलनि, कंहिं तरफ़ ॿिए पासे नथा वञनि जेसि ताईं उहे माण्हू वेठा रहनि था ऐं पंहिंजे रब खे यादि कनि था, उनजे ज़िक्र में मशगूल रहनि था, उनजे मुहबत जो दर्स ॾियनि था, नफ़रतुनि जो, झेड़नि जो, झगड़नि जो दर्स नथा ॾियनि, अल्लाह जी मोहब्बत जो दर्स था ॾियनि, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़ ऐं मोहब्बत जो दर्स ॾियनि था। उहे फ़रिश्ता उन्हनि सां गॾु रहनि था। जॾहिं उहे उन महफ़िल खे ख़तमु करे उतां उथनि था त उन खां पोइ उहे फ़रिश्ता वापसि अल्लाह ताला जी बारगाह ॾिठा। जॾहिं बारगाह इलाही में पहुचनि था, अल्लाह ताला फरमाए थो छा तव्हां जंहिं मक़सद लाइ विया हुयो उन मक़सद में कामयाब थियो? हालांकि अल्लाह ताला सभु कुझु ॼाणंदड़ आहे, उन खां का शइ मख़फ़ी कान्हे का, उन खां का शइ लिकल कान्हे का, लेकिन पंहिंजी उन मोहब्बत जो इज़हार अल्लाह ताला उन्हनि ॿारनि सां जेके उनजे ज़िक्र लाइ गॾिजी वेठा, जेके उनजी मोहब्बत लाइ गॾिजी वेठा, इन नमूने करे थो जो फ़रिश्तनि खां पुछे थो ॿुधायो तव्हां अहवाल ॾियो बिना तशबीह ऐं बिना तमसील जे, तुंहिंजो पुटु जेकॾहिं कामयाब थिए, का सुठी नौकरी मिलेसि या कंहिं इम्तिहान में हू सुठनि नंबरनि में, आला नंबरनि में पास थिए, सुठी डिवीज़न में पास थिए, सुठियूं मार्कूं, सुठा नंबर खणे, त पोइ तूं इहो इंतज़ारु कंदो आहे त मुंहिंजा दोस्त मुंहिंजे पुट जी तारीफ़ कनि त मां ॿुधां त हिन जो पुटु लाइक़ु आहे, हिन जो पुटु होशियारु आहे, हिन जो पुटु ज़हीन आहे। जेकॾहिं को ॻाल्हि अचे मुंहिंजे आॾो कंदो या तव्हांजे आॾे कंदो त फलाणे तुंहिंजे पुट जे बारे में हीअं पियो चयो त असां कनि ईअं हुन खां कंहिं नमूने सां उहे लफ़्ज़ वरी दोहिराइणु चाहींदासीं, वरी ॿीहर बयानु कर। मां छो त तुंहिंजी पंहिंजे औलाद सां मुहबत आहे, उन्हनि जो शान, उन्हनि जी इज़त, उन्हनि जी तारीफ़ तूं ॿुधणु चाहीं थो बिना तशबीह जे, त अहिड़ी मुहबत जेका तोखे पंहिंजे औलाद सां आहे, इन खां कई गुना वधीक मुहबत अल्लाह ताला खे तव्हां सभिनी सां आहे, कंहिं हिकिड़े शख़्स सां न, तव्हां सभिनी सां, कहिड़ो बि हुजे, कहिड़े इलाइक़े जो रहण वारो हुजे, भली मख़लूक बेवकूफ़ इंसान हुनखे कमतर सम्झनि, हुनखे कोझो सम्झनि, हुन सां हथ मिलाइण पसंदि न कनि, हुनखे मिस्कीन ऐं ग़रीब सम्झनि, लेकिन अल्लाह जी नज़र में उहो उनजो बानो आहे, उन सां अल्लाह ताला जो ओड़ो ई प्यारु आहे जहिड़ो हिकिड़े असां तुंहिंजे नज़र में सुहिणे माण्हू सां थी सघे।
छो त इहा सूह शोभा जा हिसाब किताब तो मूं वटि हलंदा आहिनि। ज़ाहिरी शकिल कहिड़ी अथसि, पैसा केतिरा अथसि, कपिड़ा कहिड़ा अथसि, गाॾी कहिड़ी अथसि, कहिड़ी सोसाइटी में वेहे थो, इहो हिसाब किताब तो ई मूं वटि हलंदो आहे। लेकिन अल्लाह ताला जी बारगाह में बिना कंहिं दुनियावी मरातब जे, बिना कंहिं लिबास जे फ़र्क़ जे, बिना कंहिं शकिल ऐं सूरत जे इम्तियाज़ जे सभिनी माण्हुनि सां अल्लाह ताला मोहबत करे थो। बल्कि अल्लाह ताला फरमाए थो जेके मुंहिंजे ॿारनि सां मोहबत था कनि मूंखे प्यारा ई उहे माण्हू। ईअं न चयो त नेकोकार ॿारनि सां, बल्कि जेका बि अल्लाह जी मख़लूक जॾहिं उन्हनि सां उहे प्यार था कनि, यानी कि अल्लाह जी मख़लूक में मुस्लमान बि अची विया, अल्लाह ताला जी मख़लूक में मुशरिक, नसारा, यहूदी समूरा इंसान अची विया। उहे उन्हनि सभिनी खे कंहिं पैदा कयो? तुंहिंजो ऐं मूंखे पैदा कंदड़ अल्लाह आहे। त इन्हनि कुफारो मुशरिकीन खे कंहिं पैदा कयो? उन्हनि खे बि अल्लाह ताला ई पैदा कयो। त अल्लाह ताला खे सभिनी इंसाननि सां प्यारा, अगरचे मुस्लमाननि सां मोहबत अल्लाह ताला जी, उन्हनि सां उन्हनि जे मथां रहमत अल्लाह ताला जी ॿियनि जे मुक़ाबले में ज़्यादा, लेकिन मोहबत अल्लाह ताला खे पंहिंजी समूरी मख़लूक सां आहे। तूं हिकिड़ी नंढड़ी शइ ठाहींदो आहे, हिकिड़ो मामूली तकलीफ़, हिकु नंढड़ो को मंज़र तो चिटियो पंहिंजे हथनि सां कंहिं काग़ज़ ते, उहा तकलीफ़ तोखे वणंदी आहे। अल्लाह ताला जो पैदा कयल ही इंसान, जंहिंजी शकिल खे ॾिसो, जंहिंजे चेहरे खे ॾिसो, जंहिंजे अखियुनि खे ॾिसो, अल्लाह ताला पाण फरमाए थो ॾिसो मां कीअं तव्हांजे चपनि खे ठाहियो। अल्लाह ताला पाण थो फरमाए ॾिसो मां तव्हांजे कीअं अखियुनि खे बनायो, कंहिं उज़वे खे सही सूरत में मां ढालियो। लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम, इंसान चयो आहे, लक़द ख़लक़नल इंसान, इंसान चयो मां कीअं इंसान खे सोने सांचे में ढालियो। सभिनी इंसाननि जी अल्लाह ताला जी तारीफ़ कई। त उन्हनि सभिनी सां जेको मोहबत ऐं प्यार करे थो अल्लाह ताला खे, उहो अञा घणो प्यारो। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहबतूं वंडण आया हुआ, मोहबतूं प्यार ॾियण आया हुआ, कुर्बतूं वधाइण आया हुआ, ॿारनि खे वेझो करण आया हुआ, धिका ॾियण कोन आया। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, जेको तो असां अॼु वतीरो अख़्तियार कयो आहे, हिकिड़नि खे धिका था ॾियूं ऐं ॿियनि खे सीने था लाहियूं, ऐं जिन खे सीने था लाहियूं जॾहिं उहे ॻिची में था हथु वठनि, पोइ असांखे ख़बर थी पवे, ए बेवकूफ़ तोखे कहिड़ी ख़बर तुंहिंजो सॼण केरु आहे, तुंहिंजो दोस्त केरु आहे, कहिड़ो तोखे इल्मु। जेको पंहिंजे फ़हम ऐं इल्म ते फ़ख्रु थो करे, उन जहिड़ो को बेवकूफ़ दुनिया में नथो थी सघे। भली को मौलवी आलिम छो न हुजे, भली मुहद्दिस या मुफ़स्सिर ऐं वॾो फ़क़ीह छो न हुजे, जेसि ताईं उहो शख़्स पंहिंजो पाण खे नथो सुञाणे, उहो पंहिंजे शान खे नथो हासिल करे। जेको पाण खे सुञाणंदो उहो पाण खे हमेशह आजिज़ बयानु कंदो, पंहिंजी इज़्ज़त ऐं इनकिसारी खे बयानु कंदो। त मुंहिंजा दोस्तो, मां इहो अर्ज़ु पियो कयो त हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जी रज़ा ऐं ख़ुशनूदी अहिड़ी महफ़िल जे मथां तमामु घणी आहे। उहे फ़रिश्ता अचनि था ऐं वापसि वञनि था अल्लाह ताला जी बारगाह में, अल्लाह ताला जी बारगाह में सभु बयानु था कनि, छा पे कयूं? अल्लाह ताला पुछे थो छा पे कयूं? या इलाहुल आलमीन, तुंहिंजे ज़िक्र में मशहूर थी सघे थो जेके असां हिते वेठा आहियूं उन्हनि मां केतिरा ई माण्हू असां मंझां गाफ़िल हुजनि, जंहिंजो ज़िक्र ॾे तवजो ई न हुजे, वेठा हिते आहियूं। थी सघे थो असां मंझां केतिरा ई माण्हू गाफ़िल हुजनि, के थोरा ई माण्हू हुजनि, के चंद दिलियूं हुजनि जेके अल्लाह जे ज़िक्र में शामिल हुजनि। थी सघे थो त जेके हिते मौजूदु कोन, हितां खां परे उन्हनि जूं दिलियूं ज़ाकिर हुजनि, उन्हनि जूं दिलियूं शामिल हुजनि। इहे सभु इसरार अल्लाह जी दुनिया में हलनि था। केतिरा ई माण्हू सम्झंदा असां कामयाब थी विया आहियूं ऐं पंहिंजे कामयाबीअ ते नची रहिया हूंदा आहिनि, हालांकि उहो उन्हनि जी नाकामीअ जो ॾियारो हूंदो, उन्हनि जे मथां तक़दीर खिलंदी आहे त केॾा न अहमक आहिनि। ऐं केतिरा उहे माण्हू जेके पंहिंजे नाकामीअ जे करे ॻोढ़ा ॻाड़ींदा आहिनि, पंहिंजे नाकामीअ जे करे ॻोढ़ा ॻाड़ींदा आहिनि ऐं माण्हू उन्हनि ते तुक तुक कंदा आहिनि, उहो उनजी कामयाबी जो ॾियारो हूंदो आहे। तक़दीर उन्हनि ते खिलंदी आहे, बेवकूफ़ तूं कामयाब थियो आहे, तूं रोई थी, या सुञाण कामयाबी नाकामी जे असां तोखे कोन्हे का। कामयाबी अगरि आहे त अल्लाह जी रज़ा में आहे। जंहिं बि हाल में तोखे अल्लाह रखियो आहे, जंहिं बि कैफ़ियत में तोखे अल्लाह रखियो, उन में तोखे ख़ुशि रहणु घुरिजे, ख़ुशि रहणु घुरिजे। जेकॾहिं इहा ॻाल्हि तुंहिंजे लाइ गहरी आहे ऐं मुश्किल आहे त पोइ दोस्तो हाणे बयान खे मां मुख़्तसर थो कयां। जेकॾहिं तुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि तुंहिंजी सम्झ में अची वई आहे त मां सम्झां थो इन खां वधीक कंहिं ॿी गुफ़्तगू जी ज़रूरत कान्हे। बाक़ी
माशाल्लाह तकरीरूं वाइज़ घणा कनि था, तव्हां वञी ॿुधो, तव्हांखे मोकल, मां तव्हांखे कोन थो रोकियां, मूंखे शौक़ु कोन्हे तक़रीर जो वाइज़ जो, मां वॼंदो आहियां हिननि ॻाल्हियुनि, पर दोस्तनि जे चवण जे करे, उन्हनि जे मोहबत जे करे हिन जोईअ वारा घणे अरसे खां वठी तमन्नाऊं पिया कयूं। माशाल्लाह सभु दोस्त हितां जा मोहबत वारा आहिनि, हितां काफ़ी शागिर्द दरगाह शरीफ़ ते पढ़ंदा आहिनि, हितां काफ़ी ख़तूत ईंदा आहिनि। इन्हनि जोईअ वारनि जी मोहबत ऐं शौक़ खे ॾिसी, जो इन जी जेका टाइम टेबल रहे थो, मशगूलियूं रहनि थियूं, त ॾाढो कॾहिं कॾहिं मुश्किल थी वेंदो आहे वक़्तु कढणु। उनजी मोहबत खे ॾिसी उन्हनि सां मिलण हिते ई यादि आयो आहे, को वाइज़ तक़रीर करण मां कोन आयो, उन्हनि जा चेहरा ॾिसण आयो आहे। हथ मिलाइण पंहिंजी जॻह ते सुठो, पर हिक ॿिए खे ॾिसण भला घटि आहे छा? एतिरी मोहबत वारा तव्हांखे ॾिसजे, तव्हांजो दीदार कजे, इहा का घटि शइ आहे छा? मुंहिंजे लाइ त उहो काफ़ी आहे, मुंहिंजे लाइ उहो काफ़ी आहे। हेतिरनि मोहबत वारनि खे असां ॾिठो, उहे हिकु हंधि गॾिजी वेठा आहियूं, ख़ुदा जी रज़ा था चाहिनि, उनजे ज़िक्र जे लाइ वेठा, उनजे चेहरे खे ॾिसण या इबादत आहे। हर कसे को माइले यादे ख़ुदा, खाक पाश चू चहाए चश्म मास। मुला रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाते, जंहिंजे दिलि में अल्लाह जे ज़िक्र जो इरादो पैदा थियो आहे, इरादो, मां अल्लाह ताला जो ज़िक्र वेही कयां, अञा ज़िक्र कयो ई कोन अथई, ईअं करे सम्झो त अञा हुनजी दिलि में ग़फ़लत जा पर्दा चढ़िया पिया आहिनि, ज़िक्र शुरू ई कोन कयो अथई, रुॻो इरादो कयो अथई। मुला रूमी फरमाए थो, इन जो बि एॾो मक़ाम आहे जो उन्हनि जे पेरनि, उन शख़्स जे पेरनि जी मिटी मुंहिंजे अखियुनि जो सुरमो आहे। केॾो शान आहे ज़िक्र वारनि, जेके अल्लाह खे यादि कनि, झेड़नि वारनि जो न, लठियूं धुका हलाइण वारनि जो न, गार गंद ॾियण वारनि जो न, हिक ॿिए जे में बदगुमानियूं करण वारनि जो न, जंहिंजी दिलियूं साफ़ आहिनि, जेके अल्लाह जी मख़लूक ई सम्झनि था, उन्हनि सां चङे अख़लाक़ सां पेश अचनि था। अगरि उनखे बुराई नज़र अचे थी, पाण में बुराई नज़र थी अचे, माण्हुनि जा ऐब नथा ॻोल्हींदा वञनि। जेके असांजे मुस्लिम जी जमात सां ताल्लुक़ रखनि था, उहे इन सूरत जो पेकर हुअणु खपनि। माशाल्लाह जमायतूं त घणियूं भली हुजनि, पर जेके असांजे मुस्लिमनि सां ताल्लुक़ रखनि था, उन्हनि खे इन सां चवणो, असांखे ढालणो। त मुंहिंजा दोस्तो, मोहबत बि ॾाढी सुहिणी आहे जेका तव्हां ॾेखारी, शौक़ बि ॾाढो सुहिणो आहे जेको तव्हां ॾेखारियो, जो हिते वेठा आहियो, पर अदब वरी इन खां वधीक सुहिणो। जेकॾहिं ईअं करे चइजे त मोहबत हिकिड़ो जिस्म आहे ऐं शौक़ उनजो लिबास आहे, त अदब उनजो रूह। जो रूह उन कंहिं जिस्म में न हुजे त उन जिस्म खे जिस्म ई कोन चइबो, उनखे लाशो चइबो। आका नामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिकु मौक़े ते हिकिड़ो वफ़द परे खां हली आई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद नबी में रौनक अफ़रोज़ आहिनि। हिकिड़ो वॾो काफ़िलो पियो अचे, के उटनि ते सवार आहिनि, के घोड़नि ते सवार आहिनि। जॾहिं दूर दराज इलाइक़े खां हू सफ़र करे निकिता आहिनि, ख़बर न आहे उन्हनि खे केतिरा ॾिहाड़ा पंध में लॻा, के हफ़्ता लॻा, न तॾहिं कारूं, न मोटरूं, न जहाज़, न साइकिलूं, कुझु बि न हुई। जानवरनि ते सवारी कई वेंदी। जॾहिं उहे मस्जिद नबी जे क़रीब पहुता त उहे उन्हनि में उन वफ़द में जेके शामिल माण्हू हुया, अक्सर माण्हुनि पंहिंजे घोड़नि तां टपो ॾिनो, पंहिंजे उठनि तां टपो ॾिनो ऐं उन हाल में उठनि खे छॾियो, उन हाल में घोड़नि खे छॾियो ऐं डोड़ पातऊं मस्जिद नबी ॾांहुं। छो त हुननि ॾिठो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहे। डोड़ पातऊं ऐं सिधो वञी हुज़ूर जी ख़िदमत में पहुता ऐं दस्तबोसीअ जो शरफ़ हासिल कयो। फ़क़ति हिकिड़ो माण्हू हुयो जेको पोइ रहियो। तव्हां त असां चवंदासीं यार छो रहिजी वियो? फ़क़ति हिकिड़ो माण्हू हुयो जेको पोइ रहियो। वॾे आराम सां उहो पंहिंजे घोड़े तां या पंहिंजी सवारीअ तां हेठि लथो। ॾिठईं त सभिनी जे उठनि ऐं घोड़नि जा लगाम ईअं पट ते पियल, यानी उहे बिना ॿधण जे उन्हनि खे छॾे विया। उन छा कयो, हिक हिक जे उठ खे उनजे महार मां वठी कंहिं महफ़ूज़ जाइ ते क़ाबू करे ॿधणु शुरू कयो। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं सभु माण्हू वेठा आहिनि जेके डोड़ पाया आहिनि। उहे हुज़ूर जे चेहरे खे पिया ॾिसनि, हुज़ूर हुन शख़्स खे पिया ॾिसनि। हिक हिक जे घोड़े खे, हिक हिक जे उठ खे हुन ॿधो, क़ाबू कयो ऐं उन खां पोइ पंहिंजे घोड़े खे ॿधई ऐं पंहिंजे घोड़े खां सामान लाथई। उन सामान मथां पंहिंजो साफ़ लिबास कजई। वेझण जे लाइ पाणी उते मौजूदु हुयो, उते गुस्ल कयो। हिकिड़ा ड्रोड़ी पहुता हुया, ही हिकिड़ो शख़्स हुयो, गुस्ल कई ऐं सुठा साफ़ लिबास पातई ऐं वॾे आराम सां, वॾे सुकून सां अॻिते अची
हुजूर जी ख़िदमत में पहुची दस्त बोसी कई। पाण फरमाए सभई तव्हां मिलण आयो पर हिन जो मिलण निरालो। छो त उन जंहिं सलीक़े जो मुज़ाहिरो कयो, जंहिं अदब जो मुज़ाहिरो कयो, जंहिं ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो कयो, उन ॻाल्हि खे हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणो पसंदि कयो। असां जहिड़ा पीर चवंदा रहियासीं सभई अचे मथो घणो किरनि असांजी रुगो तारीफ़ कनि। जीअं कंहिं दोस्त पे ॻाल्हि कई त हिकिड़े पीर साहिब खे असां कंहिंजी मुलाक़ात थी, बांह ॿधल हुजे वीचारे ग़रीब जी, बांह ॿधल हुजे, कंहिंजी ॻाल्हि ॿुधीसीं उनजी बांह ॿधल हुजे, पुछियोसीं कि भला ख़ैर त आहे? चईसीं मुरीदनि अदब घणो पे कयो, हिकिड़े मुंहिंजे टंग मों छिको किरी पियुसि, बांह ॿधी पई। असांजो अदब वरी अकीदत अहिड़ी हूंदी त हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उनजो तरीक़ो, उनजो विकार, उनजो अंदाज़ एतिरो पसंदि आयो। जॾहिं उहो वफ़द वापसि पंहिंजे मुल्क ॾे रवानो थियो त उन शख़्स खे सॼे जे मथां अमीर मुक़ररु थियो। असांजी जमात में नज़्म ज़ब्त हूंदो, असांजे मुश्तनि जी जमात में नज़्म ज़ब्त हूंदो, अदब ऐं आदाब हूंदो। इहो हिन जमात जो वतीरो ख़ासो। सभिनी दोस्तनि खे इहा ॻाल्हि सिखणु घुरिजे। मुहबत जा जज़्बात सीने में हुजनि, उन्हनि खे सांढियो, उन्हनि खे वधायो, वक़्त ते ज़ाहिर बि कबो, पर उहा मुहबत सुहिणी हूंदी आहे जेका नज़्म ज़ब्त जे अंदरि हुजे। हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी मुहबत खे पसंदि कयो। त मुंहिंजा दोस्तो, इहा बि तव्हांजे वास्ते हिकु गुफ़्तगू थी वई। इन ॻाल्हि मां छा मालूम थियो त हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पसंदि ऐं नापसंदि छा आहे, उनखे असां नज़र में रखूं। पंहिंजी मर्ज़ी न हलो, पंहिंजी मर्ज़ी हलंदो ऐं दावा इश्क जी कंदो, नाकाम। इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह। ताबेदारी कयो हुजूर, मोहब्बत जी दावा कयो था त हुजूर जी ताबेदारी कयो। हुजूर जी ताबेदारी छा आहे? हुजूर जी ताबेदारी आहे त जेको असां खां हू चाहिनि था असां उहो ई कयूं। ताबेदारी छा आहे? कहिड़ी शइ हुननि खे पसंदि आहे, कहिड़ी शइ जी तइलीम ॾियनि था, कहिड़ी शइ खे पाण असां में मौजूदु लहणु चाहिनि था, उहा शइ असां में हुअणु घुरिजे। ख़ामोशी खे पसंदि था कनि, असां ख़ामोश हुजूं। जेकॾहिं हू असांजे गुफ़्तगू खे पसंदि था कनि त असां गुफ़्तगू कयूं। जेकॾहिं हू असांजे सुम्हण खे पसंदि था कनि असां सुम्ही पऊं। इन करे हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-सानी रज़ी अल्लाह तआला ने फरमायो आहे त मंझंदि जे टाइम ते नियत सुन्नत सां सुम्हणु इहो हुजूर जो तरीक़ो, जंहिंखे कैलूलो चइबो आहे, अरबीअ में हुनखे कैलूलो, जंहिंखे कैलूले खे चइजे अखि जो दूंहों कढणु या अखि झपकणु या थोरी अखि बूटणु, सुम्ही पवणु, लेटणु, मामूली टाइम लाइ कैलूलो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन टाइम ते इस्तराहत फरमाईंदा। इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-सानी अल्लाह तआला ने फरमाइनि था त इन टाइम ते हिकिड़ो शख़्स सुम्ही पियो, सोचण जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो सुम्ही निंड थो करे ऐं इन टाइम ते ॿियो क़ुर थो पढ़े, इन टाइम ते ॿियो क़ुर मजीद पढ़े थो। हज़रत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था असांजी नज़र में सुम्हण वारे जो सवाबु वधी वियो। छो जो इन करे सुठो आहे जो हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे करणु चाहिनि था, इहे करणु पसंदि कंदा। इन करे मां चयो न ताबेदारीअ में के दावा ताबेदारी जा कंदा आहिनि, हलंदा पंहिंजी मर्ज़ीअ ते, जेको वणंदो न उहो कंदा। चवंदा बाबा असां त वॾा आशिक़ रसूल आहियूं, असां वॾा मुतबे रसूल आहियूं, माना जीअं तूं चाहे उहो ई थिए। बीबी राबिया अदविया रज़ी अल्लाह तआला अन्हा खां असां कंहिंजी मुलाक़ात थी, को वॾो मशहूर बुज़ुर्ग किताब तारुफ़ में या कंहिं में मूं पढ़ियो, उन खां उन बुज़ुर्ग चयो त साईं दुआ घुर त अल्लाह मूं ते राज़ी थिए। बीबी इहा ॻाल्हि थी सघे त तव्हां लाइ गहरी थी वञे, पर मां उमीद थो कयां तव्हां सम्झंदा। बीबी राबिया नाराज़ थी चई, ए बेवकूफ़, कहिड़ी दुआ लाइ मूंखे चवी पियो गुस्ताख़? तूं पाण अल्लाह जी रज़ा में राज़ी नथो रहणु चाहीं, अल्लाह खे पंहिंजी रज़ा में राज़ी करणु थो चाहीं? सोचण जी ॻाल्हि। तूं पाण अल्लाह जी रज़ा में राज़ी नथो रहणु चाहीं, मजबूर थो करे अल्लाह खे तुंहिंजी रज़ा में राज़ी थिए। इहो तुंहिंजो अदब आहे? तमामु हिकु अहम लतीफ़ नुक़्तो आहे हिन में। त मुंहिंजा दोस्तो इहा चवंदा आहिनि त सुरमो हर अखि पाए पर अखि अखि जो फेर। अदब हर को करे पर अदब जो को तरीक़ो कंहिंजो को निरालो हूंदो। इहो अदब अल्लाह असांखे नसीब करे। हाणे इहा जे मजबूरन के अहम कम सां कराची हलियो हुयो त वापसी थी, मूंखे काफ़ी थकावट बि हुई, पर तव्हांजी मोहब्बत ॾिसी, तव्हांजो शौक़ु ॾिसी बेहद ख़ुशी थी आहे। जोहीअ जा जेके अहबाब आहिनि, मूंखे उमेद आहे उहे बि मूं ते ख़ुशि थिया हूंदा, राज़ी थिया हूंदा। अगरि कलील हो, वरी दादू वारनि बि विच में पंहिंजो प्रोग्राम रखी छॾियो। सो हाणे इन गुफ़्तगूअ खे हिते इख़्तिताम पज़ीर था कयूं। आख़िर में तरीक़ो ज़िक्र जो रस्तो कजे त खाॿे पासे इंसान जी दिलि, हिते इंसान जी दिलि, इन दिलि में ज़िक्र इस्तिमज़ा जो ख़्यालु रखो। कहिड़े नमूने सां इहो ज़िक्र नक्शबंदी सिलसिले जो अथव।
असांजो ताल्लुक़ नक्शबंदी सिलसिले सां आहे ऐं असांजो ज़िक्र ख़फ़ी आहे तव्हांखे उन ज़िक्र जी दावत था ॾियो उहो कीअं कयो खाॿे पासे दिलि आहे इन दिलि में ज़िक्र सम्झा जो ख़्यालु रखो बीठा आहियो या वेठा आहियो या सुता पिया आहियो साह अचे वञे पियो तवजो अव्हांजो दिलि में रहे ज़ुबान तारूं सां लॻियल हुजे भली कमु पिया कयो भली शहर में भली बाज़ार में भली घुमो फिरो पिया तवजो दिलि में हुजे त दिलि थी चवे अल्लाह 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 इहो ज़िक्र जो ख़्यालु तव्हां रखो इंशाअल्लाह तव्हां तवजो सां फ़िक्र सां दिलि खे जॾहिं चवराईंदो ज़ुबान सां चवणु अलॻि शइ आहे दिलि खे जॾहिं तव्हां चवराईंदो या दिलि अल्लाह जे ज़िक्र में शुरू थी वेंदी या मुसलसल ज़िक्र कंदी पोइ इन तां दुनिया जी मुहबत जी मेरान कसाफ़त सभु दूर थींदी दिलि रोशन ऐं बाख़ुदा थी ऐं सभ खां पहिरीं ॻाल्हि आहे ज़िक्र वारनि सां गॾिजी विया सोबत कर तव्हांखे तलक़ीन थी कजे असांजे मुर्शिद जी दरबार अलाह बा शरीफ़ उते ज़िक्र वारा रोज़ गॾु थींदा आहिनि तव्हां अचो सोबत में अचो वेहो हुननि सां गॾु ऐं ज़िक्र कमायो इन ज़िक्र खे हर वक़्तु कयो वुज़ू जो शर्त न आहे पाकाई जो शर्त न आहे जिते हुजो जहिड़े हाल में हुजो ज़िक्र जी कसरत पई थिए मौलाना अब्दुल सलाम साहब चांडियो मरहूम अल्लाह ताला उनखे गरी खे रहमत फरमाए इंतिहाई प्यारो मुख़लिस माण्हू हिन इलाइक़े में उन जूं महिनतूं कयल आहिनि उनजो फर्ज़न मुल्क सतार साहब दरगाह शरीफ़ ते पढ़ी वियो उन ॻाल्हि ॿुधाई जॾहिं वफ़ात थी वई मुल साहब जन जी कराचीअ में त वापसि करे पिया आया त उहो मुल साहब ॿुधाए त असांखे पुलिस रोकियो मुल साहब पाण तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई हूंदी पुलिस रोकियो असां जॾहिं गाॾी बीहारी त हुननि असांखां पुछियो ख़ुशबू किथां थी अचे तंहिं ॾींहंनि में दोस्तनि मूंखे ॻाल्हि ॿुधाई कहिड़ी तव्हां सेठ हई आहे कहिड़ो तव्हां परफ्यूम हयो आहे हालांकि मुल साहब जन खे अञा खयो पिया आया ॻोठ पहुचाइणो हो गुसुल ॾियारणो हुयो इन खां पोइ नमाज़ जनाज़ अदा थियणी हुई त हुननि चयो त असांखे ख़बर कान पई पई की जॾहिं असां पंहिंजी हुन गाॾी जे पोयां आयासीं पंहिंजे वालदे गिरामी जी बरसाति उहा ख़ुशबू हुनजे जिस्म मां उथी रही इहा आहे मुहबत जी ख़ुशबू इहा आहे ज़िक्र जी ख़ुशबू इहो ज़िक्र तव्हां कमायो इहे भलायूं तव्हांखे मिलनि मुराक़बो ज़रूरी आहे कुझु वक़्तु वेही तन्हाई में अखियूं बंदि करे कंध निवाए ज़ुबान तारूं सां लॻाए दिलि में तवजो कयो दिलि ज़िक्र थी करे अल्लाह 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 ऐं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फैज़ जो इंतज़ारु कयो उन्हनि जो फैज़ मुर्शिद कामिल जे सीने मां क़ल्ब में अचे हिते अलहमदुलिल्लाह पुराणा दोस्त आहिनि मुराक़बो कंदा हूंदा उन मुराक़बे में शामिल थियो या तव्हां ॿियनि इलाइक़नि मां आया उते हल्को ज़िक्र जो क़ाइमु कयो निमाज़ 5 वक़्त जमायत सां अदा कयो वज़ू बनायो त ॾंदनि जो मिसवाक जो हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे ॾंदड़ ॾियण वारे खे 70 निमाज़ जो सवाब मिले थो दस्तार मुबारक ॿधो हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे दस्तार मुबारक ॿधी निमाज़ पढ़णु 5 निमाज़ जो सवाब ॾाढ़ी मुबारक रखाइण सुन्नत तरीक़ो 4 अंग कम अज़ कम इन सुन्नत शरीअ जी पैरवी कयो ऐं तव्हां कोशिशि कयो तंज़ीम इस्लाह मुस्लिमीन जे कम खे अञा वधीक मुनज़म बहितर तरीक़े सां कयो पंहिंजे दुनियावी मशागिल में बि रहो ऐं अल्लाह जो ज़िक्र बि कंदा रहो अल्लाह ताला असांजे इन कोशिशि खे तव्हांजे इन कोशिशि खे क़बूल फरमाए इतफ़ाक़ सां 1-2 ॾींहंनि खां मूंखे थोरो बुखार जी बि कैफ़ियत रही इन जे करे मुंहिंजे लाइ बि तव्हां दोस्तनि खे दुआ करणु घुरिजे तव्हांजो इहा ख़ादिम आहे ज़रूरु दुआउनि में यादि रखिजो अल्लाह ताला हिते अचण जी जेका तौफ़ीक़ बख़्शी आहे इनखे अल्लाह ताला क़बूल फरमाए वमा अलैना इल्लल बलाग जी भले तव्हांजी जेके दोस्त आॾो वेठा आहियो कपिड़े में हथु विझो जेके पोइ ते आहियो अॻियां जे कुलनि ते हथु दुआऊं पढ़ंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आमन्तु बिल्लाहि व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि वल यौमिल आखिर वल क़द्रि खैरिहि व शर्रिहि من الله تعالى والبعث بعد الموت أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله استغفر الله تعالى ربي من كل ذنب وأتوب إليه دعاء خير सभिनी जे लाइ जामे थो ऐं दोस्त दादू वारा कोशिशि कनि था पिया अल इस्लाह केस ताईं किताब हाउस वीचारा फी सबीलिल्लाह हिन में हुननि जो वापार तिजारत कान्हे तव्हां दोस्तनि खे घुरिजे त उन्हनि जो सां ताउन कयो जेके किताब या केसूं रखनि था उहे ख़रीद करे मुख़्तलिफ़ दोस्तनि ते पहुचायो जीअं पैगाम घणनि खां घणनि दोस्तनि ते पहुची सघे दादू वारनि जो ताउन ऐं कोशिशि बि शामिल रही आहे हिन प्रोग्राम खे जीअं जेतिरे क़दुरु मालूम आहे जो ही दादू वारा सभिनी खे अल्लाह ताला तौफ़ीक़ त मशी शरीफ़ बि शायदि माशा अल्लाह माशा बारक अल्लाह नालो छा रखो बाबरी मस्जिद माशा अल्लाह ॾाढी ख़ुशी थी आहे अल्लाह साईं इनखे आबाद करण जी तव्हांखे सभिनी दोस्तनि खे तौफ़ीक़ ॾे अल्लाह ताला सब नेक मक़ासिद पूरा फरमाए सभिनी लाइ दुआ अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अल्लाहुम्मा रब्बना आतिना मिन लदुनका रहमतन व हय्यि लना मिन अमरिना रशदा
रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरिल खल्क़िही व नूरि अर्शिही सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही।